नौशहर फिरोज जे वेझो ॻोठ कोट चन्ना में चन्ना वेलफेयर एसोसिएशन पाकिस्तान तंज़ीम पारां कन्वेंशन कोठायो वियो जंहिंमें मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि खां चन्ना बिरादरी जे माण्हुनि वॾे पैमाने ते शिरकत कई। तंज़ीम खे 4 साल पूरो थियण ते केक पिणु काटियो वियो। इन मौक़े ते तंज़ीम जे सरबराह चीफ सरदार निसार अहमद चन्ना चयो त अॼु वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त सिंध खां सवाइ मुल्क जे ॿियनि मड़नी सूबनि बलूचिस्तान पंजाब केपी मां बि हज़ारे माण्हू शरीक थिया आहिनि। हुन चयो त जंहिं बिरादरी में तालीम नाहे उहा कॾहिं बि तरक़ी नथी करे सघे। इन लाइ बिरादरी जे माण्हुनि खे गुज़ारिश आहे त उहे पंहिंजे मुस्तक़बिल जे मवारनि ऐं ख़ासि तौर न्याणियुनि खे तालीम जे ज़ेवर सां नवाज़नि। मुंहिंजी बिरादरीअ जी जेका मां मुख़्तलिफ़ ज़िलनि में वञी ॾिठो जेका हैसियत हुई त वीचारा ॾुतड़ियल लावारस न अलाह पाक खां सवा को उही न वाही ऐं मां त समय अहिड़ा ॾिठा जेको कूड़नि केसनि में माना हुननि खे ज़ेर करण लाइ हुननि खे तंग करण लाइ हुननि खे परेशान करण लाइ हुननि खे कूड़ा केस करे हुननि खे फासाइण उहे जॾहिं असां वञी उहे कयूं वञी हुते पहुतासीं ॾिठोसीं त यार हे त केस ई कूड़ो आहे हे छा वेठो थिए। इन मौक़े ते बलूचिस्तान केपी ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि आयल महिमाननि इसहाक नज़ीर चन्ना मलिक ज़हूर चन्ना ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। मां डिस्ट्रिक्ट घुटकी सां तालुक़ु रखां थी। उते सियासत में बि मुंहिंजो तालुक़ु आहे। मां ज़िले जी काउंसलर बि हुते जीअं मेंबर आहियां डिस्ट्रिक्ट काउंसिल मेंबर आहियां। पंहिंजी मदद पाण जे तहत उहो असांजे चीफ जे चवण जे मुताबिक़ जे भई जंहिं माण्हू पाण खे न सुञातो उन कंहिंखे न सुञातो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk